जाती खां रिपोर्ट कर रहा है हबीब मोहसन मेमण। जातीय जे यूनियन काउंसिल कड़ मलिक जे साहिली पट्टीअ वारे इलाइक़े अमीन मोरीअ भरिसां साहिली ॻोठ तालिब रछो में उरड़ीअ जो मर्ज़ वबाई सूरत अख़्तियार करे वियो। 4 मासूम ॿारड़ा फौत, 100 खां वधीक ॿारड़ा उरड़ीअ जे मर्ज़ में मुब्तला। ख़बर मूजिब जाती तालुके जे साहिली पट्टीअ वारे इलाइक़े अमीनपुर भरिसां साहिली ॻोठ तालिब रछो में उरड़ी फैलिजण सबबि 4 साला गुल मोहम्मद पुट न्याज़ अहमद रछो, 3 सालनि जे अनीला धीउ कादिर बख्श रछो, 2 महीननि जो मासूम अहमद पुट दिलदार अहमद रछो ऐं अज़ीज़ुल्लाह पुट अल्लाह रछो फौत थी वियो। जॾहिं त उरड़ीअ जे वबा फैलिजण सबबि 1 खां वधीक मासूम ॿारड़ा मुब्तला थी ॾुखो ईंदड़ ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर पियल आहिनि। जॾहिं त ॻोठ जा कुझु सरहदी वारा ॻोठाणा पंहिंजे उरड़ीअ में मुब्तला मासूम ॿारनि खे बदीन, ठट्टो, सजावल ऐं जातीअ जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में दाख़िल करायो आहे। साहिली पट्टी जे ॻोठ तालिब रछो जे ॻोठाणनि ग़ुलाम अली रछो, लौंग रछो ऐं नियाद अहमद रछो, कादिर बख्श रछो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां साहिली पट्टी उन ॻोठ जा रहवासी आहियूं जेको ॻोठ सदाईं कुदरती आफ़तुनि जो मुतासिर आहे। पाणीअ जी खोट, बुख बदहाली सबबि जिते वेला काटण ते मजबूर आहियूं उते असां पंहिंजे तड़पंदड़ मासूम बचड़नि जो इलाज किथां ऐं कीअं करायूं। हुननि सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर डिप्टी कमिश्नर सजावल DHO सजावल ऐं ताज़ो चूंडिजी आयल MNA MPA खां मुतालबो कयो त ख़ुदारा फौरी तौर ते ॻोठ में मेडिकल कैंप लॻाए उरड़ीअ में मुब्तला मासूम ॿारनि जी वैक्सीन करे उरड़ीअ जी वबा ते कंट्रोल करे सवे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।